रेडियो मुसाविर मीडिया सिंध अवाम अस्सलाम वालेकुम। मुझे साईं असां हिकिड़ी 5000 साल पुरानी तहज़ीब के वारिस आहियूं। इंडस वैली सिविलाइजेशन तारीख़ या ॿुधाए थी पई त हिन ख़िता ई जंहिंखे असां सब कॉन्टिनेंट चऊं था पिया, इन में सिंध ऐं हिंद जो तसवुर हुयो। ऐं सिंध दरियाए सिंध सां लाॻापियल जेको लद्दाख मां निकिरे थो पियो ऐं स्कंदो गिलगित बल्तिस्तान मां थींदो, केराल जी वादियुनि मां थींदो, पंजाब जी सरज़मीन थींदो, सिंध में थी ऐं बहराइल में किरे थो पियो। असां उन तहज़ीब जा वारिस आहियूं। ही मुल्क पोइ ठहिया, पाकिस्तान में पोइ ठहियो, पर असांजी तहज़ीब मौजूदु हुई। ऐं मां गुज़िश्ता सालनि खां वठी मां त बाबा मोहतरम मां वरी बि को तो ॻाल्हि ॾियांसि, मोहतरम आसिफ ज़रदारी साहब के बारे में मां त क्लियर हुयुसि। मां त 18 साल अॻु में बि इहा ई ॻाल्हि कई हुई त हीउ शख़्स नज़र मुल्क मां वरी बि चवंदुसि तव्हां जेका मुंहिंजा तमामु क़ौम परस्त भाउर, मुंहिंजा तमामु मुफ़ाद परस्त भाउर, मुंहिंजा तमामु मज़हब परस्त भाउर जेके अली ज़रदारी के बारे में चवनि था पिया, मां शफ़ीक लफ़्ज़नि में 18 साल अॻु में मां इहो अलम बलम कयो। मां अॼु दुख सां थो चवां पियो त इन शख़्स जे करे अॼु तो काली फुट जे मथां तहमतूं थियूं लॻनि ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जे मथां तहमतूं लॻनि। ज़िमेदार इहो आहे छाजे करे हुन सिंध जे मसाइल ते इन अंदाज़ में खपाइण जी कोशिशि कई आहे ने कंहिं हुक्मरान, कंहिं बि अमर, कंहिं बि सिंध सां तालुक़ खणंदे, कंहिं हुक्मरान चाहे कहिड़ी बि पार्टी सां तालुक़ रखंदो हुयो त अहिड़ो कमु न कयो। पोइ अॼु असां उते अची बीठा आहियूं जो मां पाण खे सवाल थो पुछां, बल्कि असां सभु हुए दोस्त, हम सब वो लोग जो अपने आप को वफाक परस्त कहते हैं। मेरी पीटीआई की बहनें और मेरी बच्चियां इमरान खान का नाम लेती हैं। इमरान खान को आज ये पाकिस्तान इस्टेब्लिशमेंट में आपको पता न चलो, अब बात छिड़ी है तो फिर मेरे सामने बात पूरी होनी चाहिए और ये डिस्कोर्स हमें बिल्ड करना चाहिए। हम सिंध के अंदर आज इस मसले में जो दरिया बचाओ तहरीक है, हम वफाकी जमातें भी उस पर मुतफिक है, पीर साहब पगाड़ा की सदारत में जीडीए भी उस पर है, पीटीआई भी है, जमात इस्लामी भी है, जेयूआई भी है। और हमारे साथ मैं इंतहाई मोहतरम, मैं हकीकत में आपको बताऊं, जितना एहतराम मुझे ज़ैन शाह साहब के लिए आज शाह से पहले मैंने कभी उनके साथ मैंने काम नहीं किया था, लेकिन जिस अंदाज में ज़ैन शाह ने इस दरिया बचाओ तहरीक को लेकर आगे बढ़ा, मैं उसको हर लिहाज से खराजे अकीदत पेश करता हूँ। मैं समझता हूँ कि जितने भी मेरे कौम परस्त दोस्त हैं, चाहे सईद लाल साहब की सूरत में हो, चाहे टॉपर साहब की सूरत में हो, या अस्करियो साहब की सूरत में हो, या यादव बलीम साहब की सूरत में हो, हमने मिलके इस जद्दोजहद को आगे बढ़ाया। हमने कोई तफरीक नहीं की। हाणे उहे माण्हू जेके सम्झनि था त असां वफ़ाक़ पचाईंदासीं, मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां तो मुझे साईं ये हर को भी कारकुन जेको त वेठो आहे उहो सम्झण वासी उनजे लाइ बि ओतिरी टाइम मिलंदो जेको पंहिंजे के दोस्त या साथी लाइ मिलंदो। ख़बरदार जे तव्हां इहो सम्झो था त तव्हां इहो चई कि अॻे हिक निज़ाम में इहो प्रोपेगेंडा कई वई त बाबा कौम परस्ती थी वेंदा, सिंध धार थी वेंदी और बाबा सिंध धार कौन न करे, सब सिंध के हक़ लाइ था बढ़नि। असां कहीं किथे बि हुजूं, सिंधी पंहिंजी सिंधी क़ौम जी विरासत ते, पंहिंजी सिंधी दरिया ते, पंहिंजी सिंध जी वसाइल ते कॾहिं को कॉम्प्रोमाइज़ न कंदा।
कितना जाने तो मुझे सही मुझे भाव मुझे दोस्तों ये जगह तहरीक लिया यार चाहे समूह असा तमाम जे दोस्ती को कवस कई असा पाए सिंध जे दरिया के बचाएगा अॻिते वेंदासीं पोइ जेको कुझु करणो पवंदो कंदासीं ऐं मां इहो सवाल थो पुछां हाणे मां वेठो हूंदोसि करीब इस्लामाबाद में त चयो इहो ईंदो त मां सिंध में त रुॻो ज़रदारी आहे ॿियो त कोई कोन्हे असां इहा ॻाल्हि साबित कई आहे त सिंध में ज़रदारी न आहे सिंध में कौम परस्तिन सिंध में पीर साहब आहे सिंध में पीटीआई आहे सिंध में जमात इस्लामी आहे सिंध में जेवाई आहे ऐं सिंध में उहे क़ौमी कारकुन आहिनि जेके हमेशह सिंध जे लाइ आहिनि तो मुझे भाइयों मुझे दोस्तों ये जंग जारी है ये जंग अॻिते हलंदी मां इहो वरी चवंदुसि वरी ज़रदारी साहब ने चवंदुसि त मां 8 सालनि में कॾहिं हुन लाइ इहा ज़बान न कढी आहे पर मां अॼु हुनखे ॿुधाइण थो चाहियां त जेका मुंहिंजी अधी यास्ती हिते ॻाल्हाई वई आहे इन खां सबक़ु वठो सिंध जो माण्हू तव्हां सां नफ़रत करे रहियो आहे सिंध जो माण्हू हाणे तुंहिंजे बचन सां नफ़रत करे रहियो आहे मूंखे ॾुख आहे हिन ॻाल्हि जो अॼु बिलावल ते बि पंहिंजे पीउ जो दिफ़ा करे पंहिंजी सियासत ख़तमु थो करे मूंखे ॾुख आहे हिन ॻाल्हि जो बेनज़ीर भुट्टो साहिब जा ॿार अॼुकल्ह रोडनि रस्तनि ते गारियूं था खाइनि मूंखे ॾुख आहे हिन ॻाल्हि जो त हीअ जेका सियासत चली वई आहे पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट मां हिकु ई पंहिंजे कॉन्फ्रेंस दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां ॻाल्हि तो पाकिस्तान इस्टेब्लिशमेंट करी का तफरीक कौन किया तो गाली भुट्टो हुए मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुए या इमरान खान हुए वो सागो ने ट्रीटमेंट उन इस्टेब्लिशमेंट कई है लेकिन जेको भी पॉपुलर नहीं रहा पाकिस्तान आज जेको असां जिते बीठा तो कहिड़ो जवाब आहे इमरान खान जो क्या जवाब है कि इमरान खान को अंदर रखा जाए क्यों शाह महमूद कुरैशी जेल में पड़ा हुआ है क्यों डॉक्टर यास्मीन अंदर जेल में पड़ी हुई है क्यों एजाज चौधरी साहब को पेश नहीं किया जा रहा सेनेट में मेरा ये सवाल है हम अगर खड़े यहाँ पे तो हम अपने हर जमात के हर कारकुन के लिए इंशाल्लाह लड़ेंगे हम लड़ेंगे उनके लिए आवाज उठाएंगे जो हकीकत होगी उसको बयान भी करेंगे और मुझे भार मुझे दोस्तों कॉन्फ्रेंस दोस्तों सफदर अब्बास के लिए वचन कर दो थे तब मुझे कहीं भी कोई भी सियासी नजरी हो जाए पर सिंध जो हदते को भी धारो मंजूर न है सिंध के वसाइल के को भी धारो मंजूर न है सिंध के पोर्ट से को धारो मंजूर न है सिंध के साहिल के भी बचाईना से पेट्रोल के भी बचाईना से कोयले के भी बचाईना से गैस के भी बचाईना से पंहिंजो हक़ पाणी ॾियो वठी जाते उठो त जंग जो टियों